अस्सलाम वालेकुम दोस्तों, मूंसां गॾु हिन वक़्तु जेको आहे सो सुपरस्टार आमिर शाह ऐं सराब सुमरो मूंसां गॾु मौजूदु आहिनि। ऐं असां हीअ जेको वीडियो आहे यूट्यूब लाइ ख़ासि करे ठाहियूं पिया। जेके दोस्त असांखे लाइक कंदा आहिनि, जहिड़ो बि वीडियो छॾींदा आहियूं, पर हुननि जी मोहबत आहे, उन वीडियो खे प्यार ॾींदा आहिनि ऐं शेयर कंदा आहिनि, लाइक कंदा आहिनि उनखे ऐं सब्सक्राइब बि कंदा आहिनि। साईं बिल्कुलु बिल्कुलु। ऐं सोराब ऐं अलीगुल हिकु जोड़ी आहे, जोड़ी नंबर 1 आहे ऐं रीजनल जोड़ी नंबर 1 छा हाणे त नेशनल जोड़ी नंबर 1 आहे। इंटरनेशनल स्टार्स आहिनि असांजा। त जेके बि हींअर इहो मैसेज ॾिसनि पिया, सोराब ऐं अलीगुल जे पेज खे लाइक कनि, यूट्यूब जे पेज खे सब्सक्राइब कनि, कमेंट बि कंदा कयो, सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन ज़रूरु वॼाइजो। हिकिड़ो भरिसां बेल जी हिकिड़ी कारे कलर जी घंटी ठहियलु हूंदी आहे, उनखे ज़रूरु सब्सक्राइब कयो। इन बहाने इहो थींदो जो तव्हांजी ईमेल ID बि ठही वेंदी। ईमेल ID बि ठही वेंदी। ऐं असांजे यूट्यूब चैनल जो जेको नालो आहे अलीगुल मल्ला सोराब सुमरो ऑफिशियल जे नाले सां उहो चैनल आहे। उन तमामु घणा सब्सक्राइबर थी विया आहिनि, पर हाणे असां चवंदा अञा कुझु वधीक सब्सक्राइबर थियनि त बिल्कुलु। ऐं कीप सपोर्टिंग आर्टिस्ट खे तव्हां सपोर्ट कयो, आर्टिस्ट खे तव्हांजी सपोर्ट जी ज़रूरत आहे। ऐं असां 2 चैनल इन करे ई ठाहिया आहिनि। हिकिड़ो सोराब सुमरो जे नाले सां चैनल आहे, उते तव्हांखे अलॻि कॉन्टेंट मिलंदो, कॉमेडी जा स्किट्स मिलंदा, ऐं हिन चैनल ते वरी अलॻि तव्हांखे स्किट्स मिलंदा, यानी तव्हांखे वैरायटी मिलंदी। बिल्कुलु। ऐं ख़बर अथव नॉन स्टॉप उन में फ़न हूंदो, नॉन स्टॉप उन में एंटरटेनमेंट हूंदी। अलीगुल हूंदो, सोराब हूंदो त एंटरटेनमेंट तो बनता है, छो त हिननि जी लाइफ जो मोटिव ई इहो आहे, एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट। सो Thank you. सब्सक्राइब अलीगुल एंड सोराब चैनल। थैंक यू सर, थैंक यू।